बिरासिटी ऐं आसपास में चोरियुनि जो आज़ार वधी वियो। हिकु मस्जिद मां टियों भेरो चोरी जी वारदात। थाणे ते रिपोर्ट दाख़िल थियण बावजूदि पुलिस खां मुश्तमाशाई बणियल कार्रवाई जो मुतालबो। बिरासिटी भरिसां ॻोठ अलहवारायो वस्तड़ो में नामालूम चोर मस्जिद जे दरवाज़नि जा ताला तोड़े 2 बैटरियूं 4 केवी इन्वेंटर ऐं ॿियो सामान चोरी कयो विया। इन सिलसिले में ॻोठाणा नुमान वस्तड़ो फ़क़ीर सिकंदर वस्तड़ो ऐं ॿियनि ॿुधायो त नामालूम चोर टियों भेरो ॻोठ जी मस्जिदुनि जा ताला तोड़े लखें रुपयनि जूं बैटरियूं इन्वेंटर ऐं सामान चोरी करे विया आहिनि। हुन ॿुधायो त 2 भेरा अॻु में बि चोरी थी हुई। हुन बिरासिटी थाणे ते NC दाख़िल कई आहे पर पुलिस को तदारुक नाहे कयो। हुन इल्ज़ाम हणंदे चयो त बिरासिटी पुलिस चोरनि सां बट बणियल आहे। असां थाणे ते चकर लॻाए थकिजी पिया आहियूं पर पुलिस को बि तदारुक नाहे कयो। हुननि SSP नुशरत फिरोज़ ऐं वसवारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर मस्जिद मां थियल चोरी वापसि कराई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।